नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर ॾींदा हलूं त मेड़ ڀرسان फरीदाबाद थाणे जे हद ॻोठ غلام रसूल चانڈيو में उमे रबاب चانڈيو जे माइटन ऐं संदन मुखालफन में छिकताण थी वई है, जंहिं दौरान धुरिन पारां हिक ॿिए मथां फायरिंग करे ॾिनी है। जॾहिं त फायरिंग दौरान हिक हथियारबंद स्कूल में काई पियो ऐं हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो है। फायरिंग सबबि स्कूल जे ॿारनि में दाहूं पइजी वियूं आहिनि, जॾहिं त गोलियूं स्कूल अंदर अची भितनि खे लॻियूं आहिनि। स्कूल में मौजूद समूरा ॿारड़ा क्लासनि अंदर बेंचनि हेठियां लिकी विया आहिनि। होॾां धुरिन पारां काफ़ी वक़्त ताईं हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो है। बाद में स्कूल इंतजामिया के इतला ते फरीदाबाद पुलिस वाक़े वारी हंध पहुची हिक हथियारबंद खे गिरफ्तार करे वरितो है। SHO फरीदाबाद फरमान अबड़ो मूजिब धुरिन में छिकताण जा इतला आहिनि। पुलिस वाक़े वारी हंध रवानो थी वई है, जिते हू जांच करे रही है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।